भिटी-शामी ॻोठ बचल ख़ास खरी जे रहवासियुनि बासर जे मुबैना ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। हाजी शेर मोहम्मद ख़ास खेली, अनवर ख़ास खेली, काउंसलर औरत खैरबानो बहादुर ऐं ॿियनि जी अॻवाणी में यूसी चेयरमैन फ़कीर वली मोहम्मद नूह पोटो ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते ॻोठाणनि इल्ज़ाम मढ़ियो त फ़कीर वली मोहम्मद रात जो हथियार बंद वठी संदनि घरनि ते चढ़ायूं कराए औरतुनि खे मार कुट कराए थो। उन्हनि चयो त फ़कीर वली मोहम्मद पुलिस ऐं ॾोहारियुनि खे पैसा ॾेई खेनि घरनि मां लॾाए फैक्ट्रियूं ऐं कारखाना ठहिराइणु चाहे थो। उन्हनि आईजी सिंध सेशन जज मटियारी, एसएसपी मटियारी ऐं सरहदी वारनि खां मुतालबो कयो त बासर ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। ॿिए तरफ़ मक़ामी ज़मींदार फ़कीर वली मोहम्मद नूह पोटो पंहिंजे मौक़िफ़ में चयो त एहतजाज कंदड़ माण्हुनि जे इल्ज़ामनि में का बि सदाकत नाहे, जॾहिं त हुन मुख़ालिफ़ धुर खे ज़रई ज़मीन ते हारी करे विहारियो जेके हाणे कब्ज़ो करणु चाहिनि था।